बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलिकुल्लिन विजहतुन हुवा मुवल्लिहा फस्तबिकुल खैरात ऐनमा तकूनु यअति बिकुमुल्लाहु जमीआ इन्नल्लाहा अला कुल्लि शैइन क़दीर वमिन हैसु खरजत फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वइन्नहु लल्हक़्क़ु मिर रब्बिक वमल्लाहु बिगाफिलिन अम्मा तअमलून वमिन हैसु खरजत फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम वहैसुमा कुन्तुम फवल्लू वुजूहकुम शत्रहु लिअल्ला यकून लिन्नासि अलैकुम हुज्जह इल्ला अल्लज़ीना ज़लमू मिनहुम फला तख्शौहुम वख्शौनी वलिउतिम्म निअमती अलैकुम वलअल्लकुम तहतदून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदनि ऐं नसरानियुनि जे मुतालिक़ बयानु कंदे फरमायो हो त यहूदनि जा जेके एतिराज़ात आहिनि मुसलमाननि जे मथां या मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां उहे हिन जे करे न आहिनि त मुंहिंजे नबीअ खे नथा सुञाणनि या मुंहिंजे नबीअ जे मथां जेके अहकाम नाज़िल थियनि था क़ुर पाक जे ज़रिए उन्हनि जी उन्हनि खे ख़बर कान्हे, चङी तरह सुञाणींदा आहिनि, एतिरो सुञाणींदा आहिनि जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा आहिनि। बल्कि हिननि मां यहूदनि ऐं नसरानियुनि मां कुझु त अहिड़ा बि आहिनि जिन खे हक़ जी चङी तरह मालूमात आहे। उन्हनि तौरात में ऐं ज़बूर में पढ़ियो आहे त आख़िरी पैगम्बर कहिड़े क़बीले कुटुंब ख़ानदान मां हूंदो, उन जे मथां जेको किताब नाज़िल थींदो उनजो नालो क़ुर हूंदो ऐं उनजो क़िबलो काबतुल्लाह हूंदो। इहे ॻाल्हियूं तौरात मां ज़बूर मां पढ़ी चुका आहिनि, उन जे बावजूद बि छुपाइनि था। त गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। इन जी निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला कुझु उसूली क़ाइदा ऐं क़ानून बयानु फरमाया इन ई ॻाल्हि खे बंदि करण जी निस्बत सां। अल्लाह तबारक व तआला फरमायो वलिकुल्लिन विजहतुन हुवा मुवल्लिहा। जेतिरे क़दुरु यहूदनि ऐं नसरानियुनि जो एतिराज़ आहे त मुसलमान पहिरियां पंहिंजे नमाज़ुनि में बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ, हाणे वरी काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ था पढ़नि। उन्हनि चयो त मुसलमाननि जो दीन त हिकु जॻह ते टिके ई कोन थो, एतिराज़ कयनि। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे एतिराज़ खे ख़तमु करण जी निस्बत सां ऐं पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो उसूल बयानु करण जे निस्बत सां फरमायो वलिकुल्लिन विजहतुन हुवा मुवल्लिहा। हर क़ौम जे लाइ, हर उम्मत जे लाइ को न को तरफ़ आहे, को न को क़िबलो आहे। इहो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो उसूल आहे। यहूदनि जे लाइ, नसरानियुनि जे लाइ काबतुल्लाह क़िबलो आहे, कंहिं ॿिए उम्मत जे लाइ ओभर जो तरफ़ क़िबलो आहे, कंहिं ॿिए क़ौम जे लाइ सिज लहे थो ओलह जे तरफ़, जिते सिज ग़ुरूब थिए थो ओॾांहुं क़िबलो आहे। हर हिक जो क़िबलो असां बनायो आहे, हर उम्मत जे लाइ अलॻि अलॻि क़िबलो आहे। पोइ तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, तव्हांजे लाइ बि हिकिड़ो काबतुल्लाह अलॻि क़िबलो आहे। इन ते एतिराज़ छा ॾियो? जॾहिं हर उम्मत खे असां अलॻि अलॻि क़िबलो बनाए ॾिनो आहे, तव्हांखे बि बनाए ॾिनो आहे। हा सभिनी जो हिकिड़ो ई क़िबलो हुजे हा, पोइ तव्हां चओ आहे एतिराज़ु ठहे आहे, पर तव्हांजो एतिराज़ु ठहे कोन थो। जंहिं मां हीअ ॻाल्हि साबित थी त हुननि जो एतिराज़ु सिखण जे लाइ कोन हो, बल्कि हुननि जो एतिराज़ु मुसलमाननि जे विच में तोड़ फोड़ करण जे लाइ हो, फसाद विझण जे लाइ हो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे ज़हन खे हिकु तरफ़ करण ख़ातिर
ऐं हुननि जे ॻाल्हियुनि यहूदनि नसराननि जे एतिराज़नि खे नज़रअंदाज़ करण ख़ातिर फरमायो छॾियो इन्हनि खे। इन्हनि जूं ॻाल्हियूं, इन्हनि जा एतिराज़ तव्हांजे विच में फ़साद पैदा कंदा। बसि तव्हां फ़स्तबिक़ुल ख़ैरात, नेकीअ जे हर कम में अॻिरा अॻिरा हुजो, अॻिते अॻिते हुजो। नेकीअ जो हुकुम थी पवे, चङाई ऐं भलाईअ जे कम में अॻिते अॻिते हुजो, देरि न कंदा कयो, जल्दी कंदा कयो। इन ई आयत जे अल्फाज़नि मां गोया कि अल्लाह तबारक व तआला ही हुकुम में इशारतन फरमाए छॾियो त नेकीअ जो जेको बि तव्हांखे कमु मिलियो आहे, जेको हुकुम मिलियो आहे, उन नेकीअ जे कम में जल्दी कंदा कयो, पहल कंदा कयो, अॻिराई कंदा कयो। जीअं नमाज़ जो वक़्तु थी वञे त पढ़ण में देरि न कंदा कयो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां त 3 ॻाल्हियूं मनक़ूल हूंदियूं आहिनि, सभिनी ॿुधियूं आहिनि, यादि बि हूंदियूं, पर वरी बि भेरो ॾियारियां। हज़रत अली साईं फरमाईंदा हुआ त कोई माण्हू मरी वञे त दफ़नाइण में देरि न कंदा कयो। नमाज़ जो टाइम थी वञे त उनखे पढ़ण में देरि न कंदा कयो, पंहिंजे वक़्त में पढ़ी वठो, देरि न कयो। ऐं घर जे अंदरि न्याणी बालिग़ थिए त परणाइण में देरि न कंदा कयो। छो त जेतिरी देरि कंदव ओतिरो शैतान तव्हांखे सुस्त बनाईंदो, सुस्त थींदव, रहिजी वेंदव। नमाज़ टाइम में न पढ़ी त आहिस्ते आहिस्ते सुस्त थींदव, सुस्तीअ जे करे रहिजी वेंदी, तव्हां बेनमाज़ी वञी करे आख़िर में थी पवंदव। हिकिड़ी नमाज़ रहिजी वई, पोइ ॿी रहिजी वई, आहिस्ते आहिस्ते सुस्ती एतिरो चढ़ी वेंदी, ग़ालिब थी वेंदी, जो माण्हू नमाज़नि खां महरूम थी वेंदो, बेनमाज़ी थी पवंदो। ऐं अहिड़ीअ ई तरह सां जेतिरो दीन जे शरई अहकामनि खां माण्हू सुस्ती कंदो, नतीजतन आहिस्ते वञी करे गाफ़िल थींदो। जॾहिं गाफ़िल थियो त दीन जे अमलनि खां महरूम थी वेंदो। शैतान जो कमु ई इहो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो वाइदो कंदे, चैलेंज कंदे शैतान इहे लफ़्ज़ दोहराया हुआ त मां हर चौंक चौराहे ते वेहंदुसि, आदम जे औलाद खे रुसवा कंदुमि, ख़्वार कंदुमि, ख़राबु कंदुमि, ॾिसां कीअं था बची सघनि। अल्लाह तबारक व तआला बि शैतान खे जवाबु ॾींदे फरमायो, इन्ना इबादी लैसा लका अलैहिम सुल्तान, 14 सिपारो सूरतुल हिज्र जे अंदरि अल्लाह जी फरमायो, जेके मुंहिंजा बाना हूंदा न उन्हनि ते तुंहिंजो वस न हलंदो। हा, जेके तुंहिंजा थिया, तो जहिड़ा थिया, उन्हनि खे तूं ख़राबु करे ॾींदो। त ही अल्फाज़ ॼण त असांखे इन ॻाल्हि जी तरफ़ बि रग़बत ॾियनि था त नेकीअ जे कम में देरि न कंदा कयो। पोइ नेकीअ जा कम जेके बि आहिनि या अहकामात क़ुर पाक जे अंदरि जेके बि आहिनि, उन्हनि समूरनि अहकामात में सभिनी में अहम ऐं मुक़दस हुकुम नमाज़ जो आहे। नमाज़ समूरनि नेक अमलनि में बेतबार दर्जे ते अव्वल नंबर ते आहे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं माण्हू वफ़ात करे वेंदो आहे, क़ब्र जे अंदरि पहुचंदो आहे, पोइ पहिरियां उन खां पुछणो नमाज़ जो थींदो। जे नमाज़ उन जी हिसाब किताब में सही निकिती त नमाज़ जे बरकत जे करे सभु अमल उन जा सही थी पवंदा। पर जे नमाज़ जे हिसाब किताब में नाकाम थियो त सभु अमल उन जा नाकाम थी पवंदा। त नमाज़ सभिनी खां अहम आहे। इन जे करे बुज़ुर्गनि लिखियो त हिननि अल्फाज़नि सां ॼण त अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमायो आहे त नमाज़ पंहिंजे वक़्त ते पढ़ण में देरि न कंदा। पोइ उलमा मुहद्दिसीन इन लफ़्ज़ ते बहस कंदे लिखियो आहे त हिननि अल्फाज़नि मां अल्लाह ताला जो फरमायो आहे त नेकीअ जे कमनि में जल्दी कंदा कयो, अॻिते अॻिते हूंदा कयो, पहल कंदा कयो। त पोइ नमाज़ जो टाइम थी वञे त पहिरें वक़्त में नमाज़ पढ़ूं। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह इन ॻाल्हि ते बिही वियो, मज़बूतीअ सां दलीलनि सां, अहादीस मुबारका खे दलील बनाए करे बिही वियो त नमाज़ अव्वल वक़्त में पढ़बी, चाहे कहिड़ी बि हुजे, फजर हुजे, ज़ोहर हुजे, असर हुजे, मग़रिब हुजे, इशा हुजे, 5 ई नमाज़ूं अव्वल वक़्त में पढ़बियूं। पर इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह अहादीस मुबारका दलील बनाए करे अहादीस मुबारका खां हिन ॻाल्हि ते बिही वियो त हा, नेकीअ जे हर कम में अॻिराई कबी, पहल कबी, पर 2 नमाज़ूं अहिड़ियूं आहिनि, हिकु इशा जी, ॿियो ज़ुहर जी। इन्हनि ॿिन्हिनि नमाज़ुनि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण पंहिंजे अमल सां बि, पंहिंजे पाक ज़ुबान सां बि फरमायो आहे त थोरो देरि करे पढ़ंदा। ख़ुसूसन हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु गर्मीअ जे मौसम में ज़ुहर जी आज़ान अव्वल वक़्त में ॾियण जी कोशिशि कई।
जीअं ज़वाल ख़तमु थियो, टाइम ज़ोहर जो शुरू थियो, पहिरें वक़्त में ई हज़रत बिलाल सां उथी आज़ान जी तयारी कई। हुज़ूर जन फरमायो त बिलाल छा पियो करी? साईं आज़ान थो चवणु वञा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बिलाल सॼे ॾींहं खे थोरो थधो थिए, छो त हीअ गर्मीअ जी मुद्दत, गर्मीअ जी शिदत जहन्नम जे गर्मीअ मां आहे, उनजो हिकिड़ो हिसो आहे। ॾींहं खे छॾ थोरो थधो थिए। इन मां इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह दलील वरितो त ज़ुहर जी निमाज़ ज़रा अव्वल वक़्त में न ॿिए वक़्त में पढ़ी, जंहिंमें असां जंतुरनि में उलमा मौजूद लिखियो आहे अव्वल ऐं सानी मिसलाइन जंहिंखे चवंदा आहियूं। ॿियो इशा जो वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इशा जी निमाज़ खे बि थोरो देरि सां पढ़ंदा कयो, छो त उन पुराणे ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में ईअं हूंदो हो त साहबी सगुरा अक्सर ग़रीब हुया, पंहिंजे कमनि कारनि सां निकिरी वेंदा, अक्सर ॿकरियूं ऊठ चारण जे लाइ निकिरी वेंदा, ॾाचूं चाढ़ींदा, पोइ थका टुटा जॾहिं मोटी अचनि त घर वारनि खे चवनि था हाणे असांजे मानी टिकीअ जो बंदोबस्तु कयो, जेसि ताईं हू मानड़ी तयारु कनि तेसि ताईं निंड अची वञे। हाणे त इशा जी निमाज़ फ़ौरन पढ़िजे, जीअं असां पढ़ंदा आहियूं उन खां बि कुझु पहिरें वक़्त में जीअं टाइम लॻे ऐं पढ़िजे, त पोइ उन दौर में साहबी सगुरा निंड में अची वेंदा हुआ, जेसि ताईं मानड़ी खाइनि तेसि ताईं इशा जी निमाज़ जमात सां निकिरी वेंदी। पाण फरमायूं थोरो देरि करे पढ़ो, जीअं आसानी सां कोई थकियो टुटो अचे त को अधु घंटो हुनजी अखि लॻे त वजह आसानी सां उथी सघे, फ़ौरन त न उथी सघंदो। त बहरहाल खोड़ सारियूं हिकमतूं हुयूं इन्हनि ॿिनि निमाज़ुनि में, ज़ुहर ऐं इशा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन देरि करण जो हुकुम फरमायो, इहो बि हदीस पाक में साबित आहे त हाणे फ़स्तबिकुल ख़ैरात जे लफ़्ज़नि मां निमाज़ खे पंहिंजे वक़्त ते अव्वल वक़्त में पढ़णु बि साबित थियो। ॿ निमाज़ूं हदीस पाक जे रोशनीअ में क़ुर पाक जे आयत सां साबित थियूं त थोरो इन्हनि खे बि लेट करे पढ़िबो, तां त हदीस ते बि अमल थी वञे ऐं क़ुर पाक जे आयत ते बि अमल थी वञे। ज़ाहिरी तौर ते सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थींदो त हदीस पाक मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ज़ुहर ऐं इशा खे थोरो देरि करे पढ़ो, क़ुर पाक जी आयत त चवे थी त सवेर पढ़ो, फ़स्तबिकुल ख़ैरात सवेर पढ़ो। ज़ाहिरी तौर ते ॾिसिजे थो त आयत ऐं हदीस में त टकराव आहे, जॾहिं आयत ऐं हदीस में टकराव थी पवे त पोइ कंहिंखे वठिजे, हदीस खे वठिजे या क़ुर पाक खे वठिजे? हुनजो जवाबु इहो आहे, हिते आयत ऐं क़ुर पाक जे आयत ऐं हदीस पाक जो टकराव कोन्हे, नज़र अचे थो पर हक़ीक़त में कोन्हे। कीअं? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़स्तबिकुल ख़ैरात, अल्लाह ताला जेको चयो आहे न फ़स्तबिकुल ख़ैरात, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला ईअं कोन कयो आहे, चयो आहे त जल्दी कंदा कयो ऐं अव्वल वक़्त में पढ़ंदा कयो। पाण अल्लाह तबारक व ताला जो हुकुम फ़स्तबिकुल ख़ैरात माना पहल कंदा कयो, पहल अॻिते हूंदा कयो, माना सभु जो सभु तयारीअ में जॾहिं उथो त हिकिड़ा तयारी करण में सभिनी खां आख़िरि में उथंदा, चोटी जंहिंखे सॾींदासीं, जंहिंखे कायल चवंदासीं, जंहिंखे 5 मिंट पोइ ते चवंदासीं, तव्हां उन्हनि मां न हुजो जेके पोइ ते हुजो, माना तव्हां तयारी करण वारनि में पहिरियां हुजो। इन जो मक़सदु इहो न आहे त वक़्तु सॼे में पहिरें वक़्त में अचो, बल्कि तयारी करण वारनि में पहिरियां तव्हां हुजो। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त काफ़ी सारा अमल अहिड़ा आहिनि जिन में पहल कंदा कयो। जीअं को मुस्लमान भाउ साम्हूं अची वञे त इहो इंतज़ारु न कंदा कयो त ॾिसां सलाम करे थो या न, तव्हां सलाम करे छॾींदा कयो, पहल कंदा कयो। पोइ हिन जो मतिलबु इहो कोन्हे त अञा परे हुजे, ॿुधे न ॿुधे परे खां ई हक़ लॻिजे, ईअं कोन्हे। या कंहिं माण्हूअ जो तवजो आहे या न आहे, ईअं बसि हक़ लॻिजे। कोई मुतवजो बि आहे, साम्हूं बि आहे त सलाम करण में देरि न कजे। त हिन आयत जो मक़सदु बि इहो थी वियो त जॾहिं अमल कंहिं बि अमल जो हुकुम थी वञे ऐं उन अमल जे तयारीअ में अचो त देरि न कयो, पहिरियां हुजो। ऐं हदीस पाक जे अंदरि बि अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तरग़ीब ॾिनी उन में बि इहो आहे त पढ़ो बि ज़रूरु पर छॾे बि न ॾियो, तव्हां रहिजी बि न वञो। त आयत ऐं क़ुर पाक जे हदीस जे अंदरि बिल्कुलु कतबी क़ाबिलनि में कोई इख़्तिलाफ़ कोन्हे को। वरी पोइ अल्लाह तबारक व ताला इंसान खे आख़िरत यादि ॾियाराइण ख़ातिर फरमायो, यादि रखो हिकु त यहूदियुनि नसरानियुनि जा अजाया एतिराज़ आहिनि, मथां उन्हनि में उलझी वञो, वरी मथां उन्हनि जे ॻाल्हियुनि में मसरूफ़ थी, उन्हनि जे जवाबनि सुवालनि में शक शुबनि में पइजी करे मथां नेकीअ जे कमनि में सुस्त थी पओ। हुननि जो मक़सदु इहो आहे तव्हांखे तोड़नि, तव्हांखे कायल बनाइनि,
तव्हांखे कमज़ोर कनि, ईअं न थिजो। ऐं न मां तकूनो या तिबिकुमुल्लाहु जमीआ, जे तव्हां कमज़ोर थी पियो त पोइ हू त पंहिंजे मक़सद में सचा थी वेंदा। हू त तव्हांखे कमज़ोर करणु चाहिनि था, तव्हांजे विच में तोड़ फोड़ विझणु चाहिनि था। हू पंहिंजे मक़सद में सचा थींदा। जॾहिं सचा थींदव, उन्हनि खे सचो कंदव, तव्हां क़ाइल थी पवंदव त पोइ यकीनन आख़िरत में हिसाबु थींदो त उते मोकिली ॾींदो। ऐं न मां तकूनो या तिबिकुमुल्लाहु जमीआ, अलाह से फरमायो जिते बि हुजो हिकु ॾींहुं तव्हांखे मां ज़रूरु माशर जे मैदान में जमा कंदुसि। जिते बि हुजो, जबल जे चोटियुनि ते घरड़ा ठाहे करे वियो, या ज़मीन जे गारनि में चुरनि में तहखाननि में वञी करे वियो, या वणनि ते या पाणीअ जे अंदरि, जिथे वणेव पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पंहिंजा घरड़ा ठाहियो। जिथे बि हुजो मां तव्हांखे गॾु कंदुसि ज़रूरु। हाणे ही अल्फाज़ उन्हनि ग़ैर मुस्लिम अक़ीदे रखण वारनि माण्हुनि जे लाइ बि सबक़ु आहे, जेके पंहिंजनि माण्हुनि खे मौत खां पोइ साड़े करे उन्हनि जी ख़ाक खणी करे उनखे 3 हिसनि में विरहाईंदा आहिनि। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, पुराणे ज़माने जा जेके मुशरिक हुआ, उन्हनि खे जॾहिं चयो वियो त बाबा क़यामत थींदी, हिसाब किताब थींदो, अलाह जा ॾो बीह करे हिसाबु ॾियणो अथव, छा था कयो? जवाब में चयूं त इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन, इहे पुराणियूं कहाणियूं आहिनि, ॿुधंदा ईंदा आहियूं। क़यामत 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 अॼु ताईं आई आहे? कोई हिकिड़ो भला क़बर मां थियो आहे? को त ॾेखारियो। कीअं चवंदा हुआ? वरी चवंदा अइज़ा कुन्ना इज़ामन व रुफ़ातन अइन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा। अरे मरी वेंदासीं, क़बर में पूरबासीं, उते जिस्म असांजो सॼो ॻरी वेंदो, हथा के हॾा बि असांजा भुरी वेंदा, मिटी थी वेंदा। अइन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा, नई सही वरी पोइ कीअं उथंदासीं? ईअं चवंदा हुआ। उन जा जवाब क़ुर पाक जे आयतुनि जे अंदरि जिते जिते उन्हनि जो इतराज़ हो, उते उते जवाब अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाया। हिते बि उन जवाब खे दोहराईंदे फरमायईं ऐनमा तकूनु, जिते बि हुजो याति बिकुमुल्लाहु जमीआ, अल्लाह तव्हांखे हिकु ॾींहुं ज़रूरु गॾु कंदो। मुशरिकनि जो उन वक़्तु छा रस्म ऐं रवाजु हूंदो हो? कोई माण्हू मरी वेंदो हो, हुनखे साड़ींदा, या अॼुकल्ह वाणिया कंदा आहिनि, वाणिया उन्हनि जी ख़ाक खणी करे 3 हिसनि में विरहाईंदा। तेज़ हवा में उहा ख़ाक हिकु हिसो उछलाईंदा, दज़ी थी करे उॾामी वेंदी। ॿियो हिसो तेज़ वहंदड़ दरिया में मथां उछलाए छॾींदा, उहा पाणीअ में मिक्स थी वेंदी। 4 हिसो ज़मीन जे मथां हुते हुते करे उछलाईंदा, जीअं हर भर वहनि ज़मीन खेती बाड़ी ते मिक्स थी ख़तमु थी वञे। पोइ हाणे हू पंहिंजे सोच मुताबिक़ सम्झंदा हुआ, हाणे इहो ॿीहर ज़िंदह न थी सघंदो हो। अल्लाह तबारक व तआला उनखे सम्झाइण जे लाइ फरमायो, यादि रखो हाणे तव्हांखे ॿीहर बनाइणु त सफ़ा सवलो आहे, छो त तव्हांजो नक्शो बि मौजूदु आहे, तव्हांजी तस्वीर बि मौजूदु आहे, तव्हांजे अबे अम्मा, तव्हांजे दोस्तनि पिरी प्यारनि जे ज़हन में तव्हांजी तस्वीर मौजूदु आहे, तव्हांजूं मूवियूं भरियल आहिनि, तव्हांजी बचपन जवानी पोड़प सॼी दुनिया में मौजूदु आहे। हाणे उन नक्शे ते तव्हांखे ॿीहर ज़िंदह करणु त सफ़ा सवलो आहे। पहिरियां तव्हांखे पैदा करणु ॾुखियो हो, उहो तव्हां करे छॾियो। हाणे ॿीहर पैदा करणु तव्हांजो ॾुखियो न सवलो आहे। पहिरियां पैदा करणु कीअं ॾुखियो हो? ज़रा तवजो हुजे। अल्लाह तबारक व तआला इंसान खे पहिरियां आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कयो आहे, 4 क़िस्म जी मिटी हुई, पर तव्हां असांखे अल्लाह तबारक व तआला हिकिड़े नुत्फ़े मां ख़लक़ कयो आहे, कतरे मां। इहो कतिरो छा मां ठहंदो आहे? 40 तंदुरुस्त सही सलामत रत जे कतरनि मां, 40 रत जा कतरा बिल्कुलु लेबाट्रीअ मां, कुदरती लेबाट्रीअ मां तयारु थी ओरिजिनल क़िस्म जा 40 कतरा, उन्हनि मां हिकिड़ो कतरो मञीअ जो ठहंदो आहे। इहे 40 कतरा असांजा, उन्हनि मां हिकु हिकु कतरो रत जो साफ़ु सुथिरो 40 ख़ुराक सां भरपूर लुक़मा खाईंदो आहे माण्हू, उन्हनि मां ठहंदो आहे। पोइ इहे ख़ुराक वरी असांजी मिटीअ मां ईंदी आहे, ज़मीन मां। अन्न अनाज बसर दालियूं वग़ैरह वग़ैरह फल फ्रूट सभु मिटीअ मां। त पोइ अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इहा विच वारी निस्बत छॾे करे फरमायो आहे त तव्हांखे त मां मिटीअ मां ख़लक़ियो आहे, तव्हांखे मिटीअ मां ख़लक़ियो आहे। मिटीअ मां फल फ्रूट पैदा कयईं, पोइ इंसान उहे फल फ्रूट खाधा, उन मां इंसान जो रत ठहियो, उन रत मां हिकिड़ो कतरो ठहियो, उन कतरे खे औरत जे रहम जे अंदरि मुंतक़िल कयईं, उनखे हिकिड़ा 40 ॾींहं, ॿिया 40 ॾींहं, टियां 40 ॾींहं, चोथों दफ़ो 40 ॾींहं, 4 महीननि खां पोइ उनखे हिकिड़ो सुठो वजूद ॾेई करे इंसान जो बचिड़ो करे उनखे अंदरि ख़लक़ईं, ऊंदाहिनि जे अंदरि। अल्लाह तबारक व तआला फरमायो इहो मरहलो ॾुखियो हो जेको मां करे छॾियो आहे।
तव्हांजा जेके फल फ्रूट हुया न उहे बि ॿिज कंहिं ॿिए मुल्क जो हुयो, पोखण वारो माण्हू कंहिं ॿिए इलाइक़े जो हुयो, पाणी कंहिं ॿिए सरज़मीन ते बरसाति जे सूरत में वसायो, पोइ उनखे दरिया जे ज़रिए पोइ चाहे तव्हांजे ॿनीअ खे आबादु कयो, अलाए किथां किथां जा मिटीअ जा ज़रा गेले पाणीअ में तव्हांजे उन ॿनीअ में पहुचाए करे उन तव्हांजे ॿनीअ खे आबादु कयो हुओ। पोइ तव्हांखे ख़बर आहे इहो मुश्किल कमु न करे छॾियो आहे। रुॻो अन्न कोन खाधो हुओ, टमाटो कंहिं ॿिए इलाइक़े जो हुयो, बसरु कंहिं ॿिए इलाइक़े जो हुयो, उनखे स्प्रे लॻो उहो कंहिं ॿिए इलाइक़े जो हुयो, ऐं वरी उनखे हवा जेका लॻी उहा मुख़्तलिफ़ मौसमनि जी अलाए किथां किथां बर्फ़बारी करे कॾहिं थधी हवा पे उतां खणी करे छिके मोकिलिया तव्हां ॾे, कॾहिं गरम हवा पे मोकिलिया। अलाह बि फरमायो तव्हांजे पैदा करण वारो मामिलो इब्तिदा में ॾुखियो हो उहो मां करे छॾियो आहे, हाणे तव्हांखे ॿीहर पैदा करणो त सवलो आहे। पोइ सुवालु पैदा थियो त छा इहो एॾो वॾो मनसूबो ॿीहर थी सघे थो? फरमाई त इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला हर शइ जे ज़रे ज़रे ते ताक़तवर आहे। त आयत त हिकिड़ी आहे, पर उनजे तशरीह खे जॾहिं ॾिठोसीं त इंसान जो दिमाग़ चकराइजी थो वञे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला इन हिकिड़ी आयत जे अंदरि 4 ॻाल्हियूं बयानु करे छॾियूं। हिकु त असांजो उसूल आहे हर क़ौम खे क़िबलो ॾिनो आहे, तव्हां उम्मत मुहम्मदीअ वारनि खे बि क़िबलो काबतुल्लाह बनाए ॾिनो आहे, एतिराज़ छा जो। ॿी ॻाल्हि, छॾियो इन्हनि मुशरिकनि जे ॻाल्हियुनि एतिराज़नि खे, तव्हां नेकीअ जे हक़ कम में अॻिते हुजो। 3 नंबर में हुजो जिथे बि मैदान माशरा में ज़रूरु हिकु ॾींहुं तव्हांखे जमा कंदुसि, जे पत न अचेव त मुंहिंजी तारीख़, मुंहिंजी कुदरत ऐं मुंहिंजो कानून, मुंहिंजो उसूल, मां रब जी कारीगरी ॾिसी वठो दुनिया खे मां कीअं ख़लक़ियो आहे। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, मां दुनिया जे ज़रे ज़रे ते ताक़तवर ज़ात। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि इन आयत जे ॿुधण खां पोइ अल्लाह ताला जे तौहीद ते पको पुख़्तो यकीन ऐं एतिक़ाद नसीब फरमाए, ॿुधण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।